हिते मांखे ॿुधायूं त शादीलाज वेझो पुराण ढोरे ऐं LBOD सिमनाले जो ज़हरीलो पाणी ॻोठनि ॾांहुं छोड़ थियण सबबि ॾुखियायूं पैदा थी वयूं आहिनि। क़ब्रिस्तान, बनियूं, माल जूं चरागाहूं, स्कूलनि, इस्पतालुनि जा रस्ता ज़हरीले पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जी अच वञ जो रस्तो ठाहिण खां सवाइ सिमनाले जो खारो पाणी छोड़ कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे खारो पाणी पीअण सबबि हिकु उठ बि मरी वियो हो। हिकु ॿार बि पाणीअ में ॿुॾण खां उनखे बचायो वियो हो। ॻोठाणनि जो चवणु आहे त 32 सालनि जी औरत पुराण ढोरो क्रॉस कंदे ॿुॾी वई हुई, जंहिंखे टोबनि बचायो हुयो। जानी ऐं माली नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं ग़फ़लत कंदड़ इंजीनियर ऐं ठेकेदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। ॻोठाणनि पारां इहो मुतालबो कयो पियो वञे। शादीलाज में पुराण ढोरे LBOD सिमनाले जो ज़हरीलो पाणी ॻोठनि ॾांहुं छोड़ थियण सबबि ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद उमर बलोच जी। मोहम्मद उमर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शादीलाज लॻ ढोरो LBOD सिमनाले ज़हरीलो पाणी छोड़ करण ख़िलाफ़ ॻोठनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शादीलाज लॻ मुख़्तलिफ़ ॻोठनि हाजी लुंड ॻोठ बार ॻोठ काठी ॻोठ दूर ॻोठ बंदो ॻोठ बेटो लुंड जे रहवासी आहिनि। मोहम्मद लुंड, सोडो लुंड, उर्स लुंड, अली नवाज़ लुंड, मीर मोहम्मद लुंड, सदाम लुंड, शरीफ लुंड ॿियनि ॻाईंदे ॿुधायो त असांजे ॻोठनि जो क़ब्रिस्तान, बनियूं, ॿारहं माल जे चरागाहनि, स्कूलनि, इस्पतालनि जो गस ढोरे पुराण जे उत्तर तरफ़ आहे। जॾहिं त ढोरे पुराण में ज़हरीलो पाणी अचण सबबि असांजा गस बंदि थी विया आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोहम्मद उमर अपडेट करण लाइ।